उडेरोलाल मां खे ख़बर ॾींदा हलूं त SSP मटियारी जे PRO SHO उडेरोलाल स्टेशन सैयद महबूब शाह ऐं ॿिनि पुलिस ऑफिसरनि जी क़यादत में पुलिस मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि उडेरोलाल स्टेशन ऐं आसपास जे मुख़्तलिफ़ होटलनि ऐं जॻहियुनि ते अणॼाण माण्हुनि खां पुछा गाछा करे हुननि जा NIC चेक कया पिया वञनि। पुलिस ज़रियनि मूजिबि पेशावर में बम धमाके खां पोइ सिंध हुकूमत सिक्योरिटी सख़्त करण जे हुकुम जे तहत SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक ज़िले मटियारी में स्नैप चेकिंग जो ऑर्डर जारी कयो। पूरे ज़िले में मुख़्तलिफ़ होटलनि ऐं आमदरफ़्त वारी जॻहियुनि जे माण्हुनि जी चेकिंग करियूं पिया। इहो सभु अवाम ऐं मक़ामी माण्हुनि जी भलाई लाइ आहे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।